इनको इहो पहिरियों नोटिफिकेशन जंहिंखे बि असां रद्द थियण जो मुतालबो कयो आहे। असां सम्झूं था त हे जेके हज़ारे माण्हू स्पेशली एजुकेशन में 93,000 माण्हू अपॉइंटमेंट आहिनि, उन्हनि जो फ्यूचर तबाह कयो आहे। हे सभु को बी आहे, को MPhil आहे, को PhD आहे। कहिड़ी ज़रूरत आहे हिननि खे 53,000 ते नौकिरी करण जी? हे वञी पंहिंजो बिज़नेस कनि। हे 53,000 50,000 खां मथे हिननि जी पघार आहे। कहिड़ो 4 माह गवर्नमेंट जी नौकिरी। ॿियो नोटिफिकेशन आहे 31 जुलाई 2025, उन में तव्हां जो 63 खे 15%। टियों नोटिफिकेशन आहे 6 अगस्त 25, व्हाट्सअप कापी मौजूदु आहिनि, मुंहिंजी गाॾी में पियूं आहिनि। 6 अगस्त 25 ते फैमिली पेंशन ख़तमु आहे। हिकिड़ो मुलाज़िम फोत थी वियो, हुनजी मिसिस खे जेसि ताईं ज़िंदा फैमिली पेंशन मिलंदी। जेकॾहिं उहा हुनजी मिसिस बि फोत थी वई, भली उनजा नंढड़ा ॿार हुजनि, उन जूं नियाणियूं 4 साल जी हुजे, पुटु 10 साल जो हुजे, का बि फैमिली पेंशन कोन्हे। इहो बि वॾो ज़ुल्म थी वियो आहे 6 अगस्त 25 ते। टियों नोटिफिकेशन आहे 18 अगस्त 25 ते, आख़िरी जेको आहे। उन में कहिड़ो फ़ैसिलो आहे? हे सीनियर माण्हुनि जंहिंजी साल सरसी, जंहिंजी 2 साल सरसी 6 महीना आई, उन्हनि बिफोर रिटायरमेंट जी जे लाइ अप्लाई कयो। हिननि ॾिठो त हज़ारे माण्हू वञनि था, उन्हनि खे वेंदे बि हिकिड़ो कट हयऊं।